अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम राजधानी टाइम सां गॾु हाज़िर आहियां आता राजड़। नाज़रीन, असां अॼु पंहिंजे हिन प्रोग्राम में मुल्क की मजमूई सियासी सूरत हाल, ईंदड़ आम चूंडुनि ऐं ख़ासि करे सिंध की जेका सूरत हाल है, पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका न रुगो मरकज़ में पर सिंध में भी हुकूमत में है, उनकी मजमूई कारकर्दगी छा रही है, ईंदड़ चूंडुनि के हवाले से पाकिस्तान पीपल्स पार्टी के एजेंडा ते छा है, उन ते अॼु डिस्कस कंदासीं पंहिंजे हिन प्रोग्राम में। असांखे हिन प्रोग्राम में जॉइन किया है पाकिस्तान पीपल्स पार्टी के तमाम सीनियर अगवान वफ़ाक़ी वज़ीर बेनुसूबाई मामलों के जनाब मीर हज़ार ख़ान बिचारानी साहब। साईं तव्हांखे भलीकार चऊं था पंहिंजे हिन प्रोग्राम में। महिरबानी। सभिनी खां पहिरीं चाहींदुसि असांजे पारां मीडिया के पारां सिंध जे अवाम के पारां तव्हांखे असां वाधायूं ॾियूं जो तव्हां लोकल गवर्नमेंट जो उहो निज़ाम जंहिं ते सिंध जे अवाम के करोड़े जेके वोटर्स आहिनि, जेके तव्हांजा वोटर्स हुआ, सिंध जा सान्यावंद दानिश्वर जिन एहतजाज कियो ऐं तव्हां पंहिंजनि एतादियुनि जे दार थियण खां पोइ या सिंध जे एहतजाज के मान ॾींदे उहो निज़ाम जेको आहे उहो वापसि वरितो। ऐं तव्हांखां पहिरियों सवाल इन हवाले सां ई करणु चाहींदुसि त इहो जेको नओं निज़ाम आयो पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं MQM जो निज़ाम जॾहिं ॾिनूं तॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके लीडर हुआ, ख़ासि करे सिंध सां लाॻापियल, उहे हिन निज़ाम खे हिकिड़ो आइडियल निज़ाम चवंदा रहिया। तव्हांजो बि नज़र आहे हिन निज़ाम ते, तव्हां ज़ाहिर आहे एतिरा पुराणा सियासतदान आहियो ऐं तव्हां मुख़्तलिफ़ मकानी निज़ाम ॾिठा बि आहिनि, हेठां खां वठी तव्हां सियासत शुरू कई आहे। तव्हां कीअं ॾिठो हिन निज़ाम खे? तव्हांजी शख़्सियत जेका आहे सिंध जे माण्हुनि लाइ, असां लाइ, सभिनि लाइ हिकिड़ी क़ाबिल एतिराम शख़्सियत आहे ऐं इन ते बि असांखे तमामु घणो ख़ुशी आहे जो हीउ निज़ाम जॾहिं आयो त असांखे जेतोणीकि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा ॿिया अॻवान सिंध की सतह ते बि वफ़ाक़ की सतह ते केतिरा ई अॻवान अहिड़ा हुआ जिन हिन निज़ाम की फेवर में ॻाल्हायो हो, पर तव्हांखे असां कॾहिं ॻाल्हाईंदे कोन ॿुधो इन निज़ाम की हिमायत में। तव्हां ओवरऑल हिन निज़ाम खे कीअं ॾिठो ऐं इहो निज़ाम जॾहिं आयो तॾहिं तव्हां घणा ख़ुशि थियो, या जॾहिं इहो निज़ाम वापसि वरितो वियो सिंध असेंबली मां तॾहिं तव्हांखे ख़ुशी थी? अवांजी महिरबानी राजड़ साहब जो अॼु अवां मूंखे इहो मौक़ो ॾिनो। सभ खां पहिरियां त मुंहिंजे ख़्याल में इहा ॻाल्हि वाज़े थी वई त पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह अवाम जी राय खे, उन जी आवाज़ खे अहमियत ॾिनी आहे ऐं इहो ई सबबु हो जो हिन निज़ाम जे ख़िलाफ़ु हिकिड़ी आवाज़ उथी मुख़्तलिफ़ तबक़ात मंझां सिंध जे अंदरि, ऐं पीपल्स पार्टी उन जे रद्द अमल जे तौर ते उन खे लबैक चवंदे इन निज़ाम खे वापसि वरितो। यकीनन जंहिंमें अक्सरियत बहितरी सम्झंदी आहे उहो ई निज़ाम बहितर हूंदो आहे। डेमोक्रेसी जी रूह, जान डेमोक्रेसी जी, इन खे ई चइबो आहे। त सिंध जी अक्सरियत चाहे पई त इहो लोकल गवर्नमेंट लॉ जेको आहे उहो रिपील थिए ऐं असां रिवर्ट थी वियूं 1979 वारे लोकल गवर्नमेंट उन निज़ाम ते। त इहो पीपल्स पार्टी सिंध जे मफ़ाद में वापसि इहो लॉ वरितो। अव्हां जो इहो चवणु दुरुस्त आहे त उन में उन वक़्तु जॾहिं इहो लॉ पास थियो हुयो त असांजे कुझु दोस्तनि हिन जी हिमायत बि कई हुई। इहो थींदो आहे, हेॾी वॾी पार्टी आहे ऐं उन में कुझु मुख़्तलिफ़ ख़्यालु रखंदड़ दोस्त मुख़्तलिफ़ नज़रिए सां कुझु शयुनि खे मुख़्तलिफ़ एंगल सां ॾिसनि था पिया। मगर अव्हां दुरुस्त फरमायो त मूंखे जॾहिं बि हिकु ॿ दफ़ा इहो मौक़ो मिलियो ऐं मूंखां इहो सुवालु कयो वियो मुख़्तलिफ़ चैनल्स ते, त मां हमेशह इहा ई ॻाल्हि कई आहे त असां उहो कुझु आख़िरकार उहो कंदासीं जेको अवाम जे ऐं सिंध जे मफ़ाद में हूंदो। ऐं को बि कानून को बि लॉ को आसमानी सहीफ़ो न आहे त उन में का तब्दीली नथी करे सघिजे ऐं उन खे वापसि बि वठी सघिजे थो, उन में बहितरी बि आणे सघिजे थी। त यकीनन इन जज़्बे सां असां इन सिंध लोकल गवर्नमेंट वारे लॉ खे रिपील कयो आहे ऐं 79 वारे उन लॉ ते वापसि हलिया विया आहियूं। कमिश्नरी निज़ाम, डिप्टी कमिश्नर्स ऐं चेयरमैन डिस्ट्रिक्ट काउंसिल्स ऐं गॾोगॾु कराची खे 5 ज़िलनि में तक़सीम करणु, इहे सभु शयूं थी वियूं आहिनि। उन वक़्तु कुझु सियासी ज़ाहिरा कंसिडरेशन्स डेमोक्रेसी में ऐं अहिड़ी डेमोक्रेसी जेका कोलिशन ते ॿधल हुजे, अहिड़ी हुकूमत जेका मुख़्तलिफ़ पार्टीज़ खे गॾु खणी हले, उन जूं कुझु मजबूरियूं थियनि थियूं। पर यकीनन अवाम जो मफ़ाद, मुल्क जो मफ़ाद, पंहिंजे सिंध जो मफ़ाद उन खां बालातर हुअणु घुरिजे ऐं ईअं ई थियो। पाकिस्तान पीपल्स पार्टी
इन में कंहिं क़िस्म जी ताख़ीर न कई आहे ऐं इलेक्शन्स खां अॻु में इन खे रिपील कयो वियो आहे। हालांकि इन में भी मज़ीद अञा गुंजाइश मौजूदु आहे बहितरी जी। को भी कानून को परफेक्ट न हूंदो आहे, परफेक्ट अल्लाह जो कलाम आहे। उन खां अलावा इंसान जो ठहियल जेको भी कानून हूंदो आहे उन में हमेशह गुंजाइश मौजूदु हूंदी आहे बहितर बनाइण जी। त इन खे मज़ीद बहितर बनाए सघिजे थो ऐं इफेक्टिव करे सघिजे थो, जंहिंसां ग्रास रूट लेवल ते पब्लिक जा मसला हल थी सघनि ऐं उन्हनि जे कमु अची सघे। त इंशाअल्लाह पाकिस्तान पीपल्स पार्टी इलेक्शन्स खां पोइ इन ते मज़ीद कमु कंदी ऐं इनखे मज़ीद बहितर बनाईंदी। मीर साहब, जेको बुनियादी एतिराज़ हो सिंध जे माण्हुनि जो त इहो जेको निज़ाम आहे इहो हिकिड़ो ॿिटो निज़ाम आहे, सिंध खे ॿाराड़ी ऐं शहरी जेको आहे सो ॿिनि हिसनि में विरायो वियो आहे, मेट्रोपॉलिटन ख़ासि करे उन हवाले सां एतिराज़ हुआ। त हाणे जॾहिं इहो निज़ाम वापसि बि थी वियो आहे, रिपील बि थी वियो आहे, त इहो जेको बुनियादी एतिराज़ हो सिंध जे माण्हुनि जो, इन एतिराज़ खे तव्हां कीअं था ॾिसो? त इहो एतिराज़ ठीकु हो, वाक़ई इन लॉ में इन क़िस्म जूं शयूं हुयूं जंहिंसां इहो तसुर पैदा थियो पिए त को सिंध खे शहरी ऐं ॿाराड़ी ॿिनि हिसनि में विरायो वियो आहे इन निज़ाम वसीले? इन में हिकिड़ी ॻाल्हि त नज़र अचे पई यकीनन त जेको मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन्स हुआ उन्हनि खे कुली तौर ते बाख्तियार बनायो वियो हो ऐं मुख़्तलिफ़ महकमा उन्हनि जा अख़्तियारात सिंध हुकूमत खां ट्रांसफ़र करे ऐं उन लोकल गवर्नमेंट जे लॉ जे मुताबिक़ मेट्रोपॉलिटन जे जेके मेयर हुआ उन्हनि जे हवाले इहो कयो वियो, जॾहिं त बाक़ी ज़िलनि में इहे अख़्तियारात जेके हुआसीं उन्हनि चेयरमैननि जे हवाले न हुआ ऐं उहे सिंध गवर्नमेंट पाण वटि रखिया हुआ। त इन एंगल खां जेकॾहिं ॾिसिजे त यकीनन इन में तज़ाद नज़र अचे पियो। इन ते असांखे बि बज़ाते ख़ुदि तशवीश बि हुई, इन ते एतिराज़ बि हो ऐं उन वक़्तु बि पार्टी जे अंदरि जॾहिं बि डिस्कशन्स थींदियूं हुयूं इन ते त मुंहिंजो नुक़्ते नज़र इहो हूंदो त जेकॾहिं इहो ई करिणो आहे, अख़्तियारात ॾियणा आहिनि, त पोइ जेके अख़्तियारात मेयर खे ॾिना था वञनि उहे साॻिया ई अख़्तियारात सिंध जी ॿाहिरियाड़ी में डिस्ट्रिक्ट काउंसिल जे चेयरमैन खे ॾिना वञनि, ताकी हिकिड़ो उहो तज़ाद मौजूदु नज़र न अचे ऐं हिकिड़ो यकसां निज़ाम हुजे ऐं बैलेंस जेको हुजे। पर हाणे छाकाणि त इहो निज़ाम यकसर तब्दील थी चुको आहे ऐं उहो रिपील करे 79 वारे लोकल बॉडीज़ वारे निज़ाम खे राइज कयो वियो आहे, त उन सां इहो तज़ाद कम अज़ कम जेको आहे सो उहो ख़तमु थी वियो आहे ऐं हाणे मां सम्झां थो कंहिंखे का एतिराज़ करण जी का गुंजाइश बाक़ी कोन्हे रही। असांजा सभु दोस्त जन इन ते काफ़ी ज़ोर शोर सां आवाज़ उथारी ऐं काफ़ी इन ते पंहिंजो जेको आहे वेट बि इस्तेमालु कयो, त उन्हनि खे त इन ते हाणे ख़ुशि थियणु घुरिजे त हुननि जी आवाज़ ॿुधी वई ऐं उन जेकी हू चाहिनि पिया उहो असां कयो ऐं सिंध जे मफ़ाद में आहे। मुंहिंजे ख़्याल में असां सभिनी सिंध वासियुनि खे हिन ते मुतमइन थियणु घुरिजे। सही, इहो तसुर केतिरे हद ताईं सही आहे जेको पीर साहब पागारे बि चयो, डिसंबर में उन्होंने इहा ॻाल्हि कई ऐं मुख़्तलिफ़ ॿिया तज़ीर निगार बि चवनि था त MQM ऐं पीपुल्स पार्टी जेको हाणे इताद ख़तमु कयो आहे, MQM जी अपोज़िशन में वेठी आहे, उनजो बुनियादी मक़सदु इहो आहे त सिंध में ॿिन्ही पार्टियुनि जी मंज़ूर नज़र का निगरान सेटअप अचे, को निगरान वज़ीर अला अचे ऐं इहो न त हूअं त अपोज़िशन में फंक्शनल लीग जो अपोज़िशन लीडर जेका आहे उहा नामज़द थी चुकी हुई, त पाकिस्तान पीपुल्स पार्टी ऐं इहो सिर्फ़ु निगरान सेटअप ठाहिण लाइ राउंदार कयूं आहिनि MQM खां या इन जे पोयां के ॿिया सबब नज़र अचनि था तव्हांखे? ॾिसो राजड़ साहब, हर मूव खे शक जी निगाह सां ॾिसणु न घुरिजे। पाकिस्तान पीपल्स पार्टी हिकिड़ी जमहूरी पार्टी आहे ऐं असां हमेशह जमहूरी सियासत कई आहे मुल्क जे अंदरि। MQM जॾहिं हुकूमत खां धार थी, अलायंस खां धार थी ऐं ऑपोज़िशन में वेहण जो उन्हनि ऐलान कयो त लामहला सभ खां वॾो ऑपोज़िशन जो ग्रुप MQM ई आहे सिंध जे अंदरि। त जॾहिं वॾो ग्रुप हिकिड़ो ऑपोज़िशन में वञी वेहे थो त पहिरियों राइट बि उन्हनि जो ई थींदो लीडर ऑफ द ऑपोज़िशन बणजण जो। त उनखे कंहिं बि तरीक़े सां न असां थे रोके सघियासीं न ऑपोज़िशन जूं जेके ॿियूं जमातूं सिंध में आहिनि उहे हुनखे रोके थी सघियूं। इहो त हुननि जो हिकिड़ो डेमोक्रेटिक कॉन्स्टिट्यूशनल राइट आहे जेको हुननि खे मिलणु घुरिजे ऐं जेकॾहिं हू ऑपोज़िशन जो लीडर बणिजे थो MQM जो, त लामहला कॉन्स्टिट्यूशन में 18th अमेंडमेंट खां पोइ इहा वाज़े प्रोविज़न लीडर ऑफ द हाउस ऐं लीडर ऑफ द ऑपोज़िशन उहे गॾिजी वेही सलाह मशवरो कंदा केयर टेकर सेटअप जे लाइ।
त उन एंगल सां त ज़ाहिर आहे असांखे MQM साण ई उनजे लीडर ऑफ दी ऑपोज़िशन साण ई राब्तो करणो पवंदो, पर इहा उनजी ज़िम्मेवारी हूंदी त हू बाक़ी ऑपोज़िशन खे बि पाण सां गॾु खणी हले। जीअं लीडर ऑफ द हाउस जेके बाक़ी कोलिशन पार्टनर्स हुन सां मौजूदु आहिनि उन्हनि खे गॾु खणी हले थो, उन्हनि जे मशवरे खे शामिलु करे थो पंहिंजी राय में, अहिड़ी तरह सां ऑपोज़िशन जे मशवरे खे बि MQM जेका आहे सा सिंध में पाण सां उहो शामिलु कंदी ऐं हिकिड़ो कंसेंसस सां सेटअप जेको आहे सो साम्हूं ईंदो जॾहिं ऑपोज़िशन जो अलायंस ऐं गवर्नमेंट जो अलायंस इन्हनि ॿिन्हिनि जी व्यू पॉइंट सां हिकिड़ो नओं सेटअप ठहंदो। त इहो हिकिड़ो डेमोक्रेटिक प्रोसीजर आहे ऐं इनखे मां सम्झां थो कंहिं शको शुबह जी निगाह सां ॾिसणु न घुरिजे। इलेक्शन जी तयारी थी रही आहे, इलेक्शन्स जी तरफ़ वधी रहिया आहियूं, फ़ैसिलो अवाम वटि आहे, असां बि वेंदासीं अवाम में, ऑपोज़िशन पार्टियूं बि अवाम में वेंदियूं ऐं फ़ैसिलो जेको बि अवाम कंदा बसर चश्म असांखे क़बूल हूंदो हुनखे। चलो साईं, इहो हुननि जो जमहूरी हक़ हो त उहे अपोज़िशन में वञनि ऐं इहो बि उन्हनि जो जमहूरी हक़ आहे त लीडर ऑफ अपोज़िशन, छो त उहा मुखालिफ़ जी सभिनी खां वॾी पार्टी आहे त अपोज़िशन लीडर जो पोर्टफोलियो बि उन्हनि खे मिले। पर इन शइ जी छा जस्टिफिकेशन हूंदी त 10 सालनि खां जेको माण्हू MQM जे नुमाइंदे तौरु सिंध जो गवर्नर मुक़ररु थियल आहे उनखे तव्हां गवर्नर मुक़ररु करे वेठा आहियो ऐं उहो इस्तीफ़ा ॾेई थो वञे, उनखे बकौल गवर्नर साहब जे जेको उन वापसी खां पोइ अची ॻाल्हि ॿोल कई आहे, उन थोरा मञा आहिनि सदर आसिफ़ अली ज़रदारी जा, थोरा मञा आहिनि पंहिंजे MQM जे क़ाइद अल्ताफ़ हुसैन जा, जो उन्हनि सिंध जी हिन नाज़ुक सूरत हाल में खेसि ॿीहर अची ज़िम्मेवारियूं संभालण लाइ बार बार रिक्वेस्ट कई। त इन जी जस्टिफिकेशन छा आहे त MQM अपोज़िशन में आहे ऐं उन्हनि जो गवर्नर तव्हां विहारे वेठा आहियो? ॾिसो, इनखे तव्हां हिकिड़े ॿिए एंगल सां बि ॾिसी सघो था त सिंध में उर्दू स्पीकिंग कम्यूनिटी जो चङो ख़ासो वज़न आहे, उनजी चङी ख़ासी पॉपुलेशन आहे ऐं माज़ी में इहो तजुर्बो बि रहियो आहे त सिंध जे अंदरि काफ़ी अरसे खां वठी उर्दू स्पीकिंग गवर्नर जेके आहिनि से थींदा आहिनि। हालांकि हीअ गवर्नर साहिबु लंबे में लंबो अरसो रहियो आहे गवर्नर, पर इन खां अॻु में जेके गवर्नर्स रहिया आहिनि उहे बि घणे भाङे उर्दू स्पीकिंग रहिया आहिनि। बैलेंस रखण लाइ त CM सिंधी हुजे ऐं गवर्नर उर्दू ॻाल्हाईंदड़ हुजे, इहो हिकिड़ो रहियो आहे तजुर्बो माज़ी जो। त उन एंगल सां इहो मां सम्झां थो त हिकिड़ी चङी बैलेंस्ड ॻाल्हि आहे त बजाए इन जे इनखे हिन स्टेज ते डिस्टर्ब कजे हा ऐं वरी को ॿियो गवर्नर अचे हा जेको शायदि सभिनी जे लाइ क़ाबिल क़बूल न हुजे हा, को कॉन्ट्रोवर्शियल माण्हू अची वञे हा या सभु उन ते कंसेंसस न कनि हा ऐं मथां इलेक्शन्स हुयूं, त मुंहिंजो ख़्यालु आहे त इहे इलेक्शन्स ताईं इहे 2-3 महीना गवर्नर साहिबु जेको आहे सो उहो कंटिन्यू करे, अॻु इन ई गवर्नर सां सभु पार्टियूं गॾिजी हलियूं आहिनि ऐं असेंबलियूं जेके आहिनि उहे बि इन सां गॾु हलंदियूं रहियूं आहिनि। त इन में मां सम्झां थो कोई हर्ज कोन्हे त इलेक्शन्स ताईं मौजूदा गवर्नर उहो कंटिन्यू करे ऐं असां चाहियूं था त सिंध जे अंदरि कम अज़ कम इहो निफ़ाक़ ऐं इहा हिकिड़ी जेका कंट्रास्ट ऐं शार्प को पाण में तज़ाद उर्दू स्पीकिंग सिंधी स्पीकिंग जो न थिए, उन माहौल खे बहितर रखणु ऐं पीसफुल तरीक़े सां इलेक्शन्स कराइण लाइ मां सम्झां थो इहा सुठी हिकमत अमली प्रेसिडेंट साहिब जी हुई त इन ई गवर्नर खे राज़ी करे ऐं उनखे इलेक्शन्स ताईं कंटिन्यू कजे। बाद में जेका बि गवर्नमेंट अचे थी, नओं सेटअप ईंदो, फेडरल सेटअप कहिड़ो थो अचे, सिंध में गवर्नमेंट कहिड़ी थी ठहे, इहो फ़ैसिलो त अवाम खे करिणो आहे ऐं उन खां पोइ गवर्नरनि जूं बि तब्दीलियूं थी सघंदियूं, उन में को तब्दील थी वञे थो त थी वेंदो। सर, तव्हां इतफ़ाक़ राय जी ॻाल्हि कयो था, छा इतफ़ाक़ राय रुगो पीयूष पार्टी ऐं MQM जो इतफ़ाक़ राय, उहो इतफ़ाक़ राय तव्हां चओ था या सॼी सिंध जो इतफ़ाक़ राय? सिंध जूं 22 पार्टियूं जिन में मुस्लिम लीग नून बि आहे, मुस्लिम लीग फंक्शनल बि आहे, NPV बि आहे, सिंध जा कॉम्प्रेस बि आहिनि, सिंध जूं मज़हबी दुरियूं बि आहिनि, उहे सभु चवनि थियूं त इहो गवर्नर न खपे, हिनखे हटाइणु खपे। त इहो इतफ़ाक़ राय रुगो पीयूष पार्टी ऐं MQM जो इतफ़ाक़ राय, इहो तव्हां सम्झो था त उन इतफ़ाक़ राय तहत हिन गवर्नर खे रहणु खपे? ॾिसो, हीउ टाइम न आहे इन क़िस्म जे इश्यूज़ खे उथारण जो। जीअं मां अॻाड़े अर्ज़ु कयुमि त इहो इलेक्शन में बाक़ी टाइम घणो रहिजी वियो आहे, मुंहिंजे ख़्याल 15-16 ॾींहं बाक़ी मौजूदा असेंबलियुनि जा रहिजी विया आहिनि, उनखां पोइ शेड्यूल अची वेंदो, केयर टेकर सेटअप अची वेंदा ऐं उनखां पोइ इलेक्शन थी वेंदी। जिते 5 साल इन्हनि ऑपोज़िशन पार्टीज़ इन ई गवर्नर खे बर्दाश्त कयो ऐं अहिड़ी आवाज़ कॾहिं उन्हनि पहिरियां कोन उथारी त गवर्नर खे हटायो, मुंहिंजे ख़्याल में 15 ॾींहंनि में का क़यामत कोन अची वेंदी ऐं 15 ॾींहंनि में को सिंध में एॾी वॾी का तबाही या नुक़सानु कोन थी वेंदो मौजूदा गवर्नर जे रहण सां। त बजाए इन रुख़ ते नियण जे पॉज़िटिव रुख़ ते वठी हलनि, अवाम वटि वञनि
पंहिंजे मंशूर खे खणी वञनि ऐं फ़ैसिलो आवाम ते छॾे ॾियनि त छा थो थिए पियो। हीअ सेटअप ज़ाहिर आहे जेका इलेक्टेड असेंबली आहे उहा बि हली वेंदी, इहे इलेक्टेड गवर्नमेंटूं बि हली वेंदियूं, केयरटेकर सेटअप सभु ठही वेंदा, त इहे हिकिड़ो इशू जेको आहे सो उहो बैकग्राउंड में हली वेंदो ऐं असुलु फोकस वञी थींदो पब्लिक ते, आवाम ते ऐं इलेक्शन कैंपेन ते। त असां चाहियूं था त इहो सॼो बाक़ी जेको मामिलो आहे उहो ख़ुशि असलूबी सां हलंदो रहे ऐं इहो केयरटेकर सेटअप ठही वञे ऐं इलेक्शन्स हिन मुल्क में पुरअमन तरीक़े सां, शफ़ाफ़ तरीक़े सां थी ऐं हिकिड़ी सिविलियन गवर्नमेंट नई जेका आहे सा उहा ठहे। इहा पाकिस्तान जे मफ़ाद में आहे, असांजे इंस्टीट्यूशन्स ऐं डेमोक्रेसी जे मफ़ाद में आहे ऐं इहो जेकॾहिं सिलसिलो हलंदो रहंदो त यकीनन मुल्क जे निज़ाम में बहितरी ईंदी, मुल्क जे लॉ में बहितरी ईंदी, माण्हुनि जे ज़िंदगी में बहितरी ईंदी। इहो प्रोसेस इदारा मज़बूत थींदा। इन प्रोसेस खे कंहिं नमूने डिस्टर्ब करणु मुल्क जे मफ़ाद में कोन हूंदो। तंहिं करे मां इहा अपील कंदुसि त इहे सभु सियासी जमातूं हिन महिल पंहिंजूं पंहिंजूं सफ़ूं दुरुस्त करनि, मंशूर पंहिंजा आवाम जे साम्हूं खणी वञनि, इलेक्शन कैंपेन खे पीसफुली हलाइनि ऐं हिकिड़े अहिड़े सुठे माहौल में इलेक्शन कंडक्ट थी वञे जंहिंसां नई हुकूमत ठहे ऐं आवाम जी वोट मुताबिक़। हाणे छाकाणि त अवां बि ॾिठो आहे त इहो CNIC जी बुनियाद ते वोटर्स लिस्ट ठही आहे, त उन में जेके बि डुप्लीकेशन हुई माज़ी में या बोगस वोट दर्ज हुआ उहे सभु निकिरी विया आहिनि। लखनि करोड़नि जी तादाद में पाकिस्तान में जेके आहिनि कोड़ा वोट उहे ख़तमु थी विया आहिनि। त हाणे असांखे सभिनी खे गॾिजी हिकिड़ी इहा कोशिशि ऐं काविश करणु घुरिजे त असां मुल्क जे अंदरि सही डेमोक्रेटिक तरीक़े सां हिकिड़ो नओं सेटअप आणियूं जेको रिफ्लेक्शन हुजे आवाम जी, जेको मुल्क खे अॻिते वठी हले। चलो सर, टाइम थियो हिकिड़े ब्रेक जो। नाज़रीन, मीर अज़ार ख़ान बजारानी साहिब सां असांजी ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। अचूं था नंढी ॾिसाई खां पोइ। नाज़रीन, प्रोग्राम में ॿीहर भलीकार असां सां गॾु आहिनि वफ़ाक़ी वज़ीर मीर अज़ार ख़ान बजारानी साहिबु। साईं, तव्हां ॻाल्हि कई त हिन वक़्तु अपोज़िशन जो जेके पार्टियूं आहिनि या सिंध में ख़ासि करे जेको हाणे इताद थियो आहे 22 पार्टियुनि जो, उन्हनि खे इन ई गवर्नर सां गॾु चूंडुनि में वञणु खपे। हाणे इहे जेके पार्टियूं आहिनि, इन्हनि पार्टियुनि वटि तव्हां ॾिठो त पहिरीं सभिनी खां वॾो नारो हो लोकल गवर्नमेंट वारो निज़ाम। उहो निज़ाम त तव्हां वापसि वठी छॾियो, पर उन सां गॾु असां ॾिसूं पिया त केतिरियूं ई अहम शख़्सियतूं सिंध जूं आहिनि जेके मुस्लिम लीग फंक्शनल में शामिल थियूं आहिनि, कुझु नवाज़ लीग में विया आहिनि सिंध जा कुझु लीडर्स, जिन में गौसबख्श ख़ान महर साहिबु शामिल आहे, मीर हसन खोसो साहिबु आहे, मुमताज़ भुट्टो साहिबु आहे, लियाकत जतोई साहिबु आहे। त ओवरऑल हिकिड़ो त इहे इन्हनि माण्हुनि जी शमूलियत मुख़्तलिफ़ पार्टियुनि में ऐं उनखां पोइ जेको इहो इताद थियो आहे, इन इताद सां पाकिस्तान पीपुल्स पार्टी खे के मुश्किलातूं दरपेश ईंदियूं ईंदड़ चूंडुनि में। ॾिसो, इलेक्शन कॾहिं बि आसान न हूंदी आहे। इलेक्शन हमेशह हिकिड़ो सीरियस प्रोसेस आहे ऐं उनखे हिकिड़ो मुश्किल कमु सम्झी करे खयो वेंदो आहे, उनखे सीरियसली वरितो वेंदो आहे। पर पाकिस्तान पीपुल्स पार्टी जॾहिं बि इलेक्शन्स में वई आहे त अवाम उनखे हमेशह पॉज़िटिव मोट ॾिनी आहे। हिन दफ़े इहो ज़रूरु नज़र अचे थो ऐं इहा का नई ॻाल्हि बि कान्हे, इहो हर इलेक्शन में इहे सफ़ूं दुरुस्त थींदियूं आहिनि जॾहिं इलेक्शन जो वक़्तु ईंदो आहे। तव्हां ॻाल्हि कटींदसि, माज़ी में इन्हनि मां का बि अहिड़ी दुर आहे जेका तव्हां सां कॾहिं माज़ी में इताद में रही हुजे, या ही उहे ई रिवायती सभु दुरियूं आहिनि जेके हमेशह पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे ख़िलाफ़ु हिकिड़ो इताद ठाहे हर इलेक्शन में बीठियूं आहिनि? ॾिसो न, हाणे जेकॾहिं ईअं हलिया वेंदो तारीख़ में त ख़ुदि मुमताज़ अली भुट्टो साहिबु पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे बानी कारकुननि मंझां आहे ऐं अहिड़ी तरह सां लियाकत जतोई साहिबु, उनजो वालिद साहिबु, इहे सभु पाकिस्तान पीपुल्स पार्टी में हुआ ऐं गौसबख्श महर साहिबु भी असां सां गॾु रहियो। मीर हसन खोसे साहिब जो तव्हां ज़िक्र कयो, उहो कल्ह ताईं पाकिस्तान पीपुल्स पार्टी में हुयो। त इहे कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जेके इन क़िस्म जी सियासत कनि था पिया, जेका करणु न घुरिजे। पर जेकॾहिं हिन स्टेज ते इहा सफ़ूं दुरुस्त थियनि थियूं, कुझु माण्हू पंहिंजो मफ़ाद उन में सम्झनि था त हू
पाकिस्तान पीपल्स पार्टी में अची करे उतां इलेक्शन विढ़नि त उहे पीपल्स पार्टी ॾे हलिया ईंदा ऐं पंहिंजे लोकल हालात मुताबिक़ सम्झनि था त हुननि खे चांसिस कंहिं ॿी पार्टी जे प्लेटफॉर्म तां वधीक आहिनि, उहे ओॾे हलिया वेंदा ऐं पोइ फ़ैसिलो त अवाम जे मथां आहे न। बिल्कुलु अवाम कंहिंखे चूंडे थो, कहिड़े माण्हू जे माज़ी, ज़ाहिर आहे हर माण्हू जो माज़ी उन पंहिंजे तक जे अवाम जे साम्हूं आहे ऐं उन जे किरदार खे, उन जी सियासत खे मद्देनज़र रखी, उन जी ख़िदमात खे मद्देनज़र रखी ऐं पार्टी जी ख़िदमतुनि, उन जे मंशूर खे मद्देनज़र रखी पोइ ई माण्हू कोई फ़ैसिलो कनि था पिया। त इन में ॿई फैक्टर शामिल हूंदा आहिनि, पार्टी बि शामिल हूंदी आहे ऐं कैंडिडेट बि शामिल हूंदो आहे। त इहो मुंहिंजे ख़्याल में सिंध में जेके माण्हू अॼु इकट्ठा थिया आहिनि एंटी पीपल्स पार्टी प्लेटफॉर्म ते, इहे त अॻु बि पीपल्स पार्टी जा मुखालिफ़ रहिया आहिनि ऐं हमेशह पीपल्स पार्टी जी मुखालिफ़त कई आहे। इहो ज़रूरु आहे त हिन दफ़े कुझु नज़र ईअं अची रहियो आहे त हीअ सभु इकट्ठा थी विया आहिनि हिकिड़े प्लेटफॉर्म ते, त इहा वॾी का कुवत बणिजी वई आहे। उहो त वक़्तु ॿुधारींदो त केतिरी कुवत आहिनि ऐं अवाम कंहिंजे हक़ में फ़ैसिलो ॾिए थो पियो। पर मुंहिंजे नज़र में इलेक्शन ॾुखी ज़रूरु थींदी ऐं दिलचस्प ज़रूरु थींदी, कुझु ग़ैर मुतवक़े नताइज बि शायदि साम्हूं अचनि कुझु इलाइक़नि में, कुझु सीटनि में, मगर ओवरऑल मुल्की लेवल ते मां सम्झां थो त को एॾो ख़ासि जेको आहे सो फ़र्क़ु रिज़ल्ट्स में मूंखे कम अज़ कम नज़र कोन थो अचे। सही, इताद पंहिंजी जाइ ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका 5 साल ही इक़्तिदार में रही, असां 88 खां ॾिठो त हर भेरे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत खे उन जे मुक़ररु मुदे खां अॻु में हटाए वियो मुख़्तलिफ़ इल्ज़ामनि में। पोइ हमेशह जेको हिकिड़ो टर्म इस्तेमालु कयो थो वञे सियासी शहादत नसीब थी 88 में बि त वरी 96 में, ऐं उन जे आधार पीपल्स पार्टी वरी अमासिस में आई ऐं वरी हुन पंहिंजी पोज़ीशन बहाल कई। हींअर त तव्हां पंहिंजो 5 सालनि जो टर्म पूरो कयो, पर हिननि 5 सालनि दौरान सॼे पाकिस्तान जी ॻाल्हि नथा करियूं, पर सिंध में 2 वॾियूं आफ़तूं आयूं, हिकिड़ी ॿोॾि, ॿियो बरसातूं। उन्हनि में लखे माण्हू मुतासिर थिया सिंध में, आया सैलाब आया। जी हा, उन सैलाबनि में बि अवां ॾिठो त ही जेकी माण्हू डिस्प्लेस थिया उहे सिर्फ़ु सिंध में कोन थिया, उहे वेंदे नॉर्दर्न एरियाज़ खां, खैबर पख्तूनख्वा, उन खां पोइ पंजाब ऐं ॿियो, त उन्हनि खे एॾो वॾो क्राइसिस जेको आहे सो फेस कयोसीं असां ऐं उहो उन्हनि खे डिस्प्लेस थियल माण्हुनि जी पहिरीं ॻाल्हि त ही त उन्हनि खे असां शेल्टर ॾियूं, उन्हनि खे ख़ुराक ॾियूं, उन्हनि खे असां मेडिकल सपोर्ट ॾियूं, उहा सॼी कुझु हंगामी बुनियादनि ते असां फ़राहम कईसीं ऐं एॾे वॾे पैमाने ते एॾे वॾे डिस्प्लेस्ड थियल माण्हुनि खे असां उहा जेका मदद आहे असां उहा फ़राहम कई। ज़ाहिर आहे एॾी वॾी तबाही थी त उन में स्कूल बिल्डिंगूं हली वियूं, हॉस्पिटल्स हलिया विया, उन में रोड रस्ता सॼा उखड़िजी विया। हिकिड़े लिहाज़ सां बिल्कुलु जितां जितां इहो सैलाब गुज़रियो उन बिल्कुलु उते तबाही करे छॾी ऐं कंहिं शइ जो नामो निशान उते कोन छॾियो हुयो। जिथे वॾा वॾा ॻोठ हुआ, वॾा वॾा शहर हुआ, उहे शहर तबाह थी विया, उहे ॻोठ तबाह थी विया, उहे रस्ता रोड तबाह थी विया। त उन सॼे खे वरी रिहेबिलिटेट करणु मां सम्झां थो एॾी का आसान ॻाल्हि कान हुई, पर उन जे बावजूदि पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजे महदूद वसाइल सां, इन में एतिरी असांजी ॿाहिरां इंटरनेशनल मदद बि कोन असां ॾे आई, पर पंहिंजे वसाइल जे अंदरि रहंदे असां हिन खे रिहेबिलिटेशन कम खे जंहिं रिकॉर्ड टाइम जे अंदरि असां कंप्लीट कयो ऐं माण्हुनि खे वापसि पंहिंजे घरनि ताईं वठी वियासीं ऐं कैंपूं जेके हुयूंसीं उहे ख़ाली थियूं, माण्हू पंहिंजे घर हलिया विया। उहो बि मां सम्झां थो पंहिंजो तारीख़ी हिकिड़ो मिसाल सिंध जे अंदरि मौजूदु आहे। ख़ुदा न करे ॿीहर कॾहिं अहिड़ी का तबाही अचे, अलाह पाकिस्तान खे ऐं ख़ुसूसन सिंध खे महफ़ूज़ रखे हिन तबाहियुनि खां, पर मां सम्झां थो इन में असां हिकिड़ो बेमिसाल ऐं हिकिड़ो अहिड़ो जेको आहे सो कमु करे ॾेखारियो आहे जेको तमामु मुश्किल ऐं न थियण जहिड़ो जेको कमु हुयो उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी कयो आहे। रस्ता रोड काफ़ी हद ताईं ठहिया आहिनि, पर हाणे तव्हां सम्झो था त उन जे लाइ केतिरी वॾी बजट खपे त सभु शइ वरी पंहिंजी ओरिजिनल सूरत में असां बहाल करे सघूं, उहा उन में टाइम लॻंदो। मेगा प्रोजेक्ट्स जी तव्हां ज़िक्र कयो त असां भाषा डैम जो
सिलसिलो शुरू करे चुका आहियूं। तव्हांखे ख़बर आहे रुगो सिंध जे हवाले सां ॻाल्हायां पियो। सिंध जे हवाले में ज़ुल्फ़िकाराबाद जो हिकिड़ो वॾे में वॾो मनसूबो आहे। जेको सिंध जे माण्हुनि खे क़बूल ई कोन्हे, सॼी सिंध ॾिसो इहो मुख़्तलिफ़ माण्हुनि जी सोच आहे। ॾिसो असां उनखे कंहिं ॿिए एंगल सां डेवलपमेंट जी ऐं तरक़ी जे एंगल सां था ॾिसूं, माण्हू उनखे कंहिं ॿिए एंगल सां माण्हू न बल्कि सिंध जूं मुख़ालिफ़ धुरियूं असांजूं सियासी मुख़ालिफ़ ते आहे। तव्हां केटी बंदर रिथा जेका मोहतरमा वारी हुई उनखे वरी हथ में कोन खयो। थर प्रोजेक्ट एॾो वॾो, उन ते का अॻभराई कोन थी सघी। 5 साल थिया अञा ताईं हुतां हिकिड़ो बि मेगावाट पैदावार असांखे हासिलु न आहे थी सघी। हालांकि तव्हां पैसा बि डॉक्टर समर मुबारक मंद साहिब खे ॾिना करोड़े अरबे रुपया, पर उनजे बावजूदि असां रुगो इहो था चऊं त जेकॾहिं मेट्रो बस शुरू थिए थी पंजाब में, जेकॾहिं मियां नवाज़ शरीफ़ इहे मोटरवे ॾेई सघे थो इस्लामाबाद लाहौर वारो, असां वटि अॼु तमामु सफ़र करियो था, असां करियूं था कराची खां हैदराबाद सुपर हाईवे तव्हांजी हुकूमत में इहो मोटरवे ठहे पियो, इहो अप्रूव थी चुको आहे कराची टू हैदराबाद, ऐं इन जा पैसा बि रखिया विया आहिनि ऐं इनशाला इहो क़रीब इन जो कमु बि शुरू थी वेंदो। इहो नज़र बाद में ईंदो, पर इहो अप्रूव असांजी गवर्नमेंट कयो आहे जेको हिते ठही वेंदो। ऐं वॾनि मनसूबनि में ज़ाहिर टाइम लॻे थो पियो ऐं उन में काफ़ी इख़राजात अचनि था पिया। असांजो वॾे में वॾो अवां वरी चवंदो त इहो पाकिस्तान लेवल ते आहे, बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम आहे, जंहिंजो सिंध खे बि वॾे में वॾो माण्हुनि खे तव्हां पंहिंजे पेरनि ते बीहण जे बदिरां उनखे ख़ैरात ते पिनण ते तव्हां ख़ैरात न आहे। इहो हर फलाही हुकूमत जी इहा ज़िम्मेदारी थिए थी त जेके गुरबत ऐं इफ़लास में मुब्तला माण्हू आहिनि उन जी देखभाल, उन जी परघोर उहा लधी वञे। ऐं इन प्रोग्राम जे ज़रिए असांजी हुकूमत उन तबिके जी परघोर लधी आहे। अवां ॾिसो जंहिं माण्हू खे खाइण लाइ कुझु न हुजे, गुरबत में मुब्तला हुजे, जंहिंखे हिकु वक़्त जी मानी नसीब न हुजे, जेकॾहिं उनखे 1000 रुपया बि मिली था वञनि पिया त उन जे लाइ त मां सम्झां थो उहा वॾे में वॾी गनीमत आहे। असां गाॾियुनि ते चढ़ी बंगलनि में वेही ऐं सुठा कपिड़ा पाए सुठी खुराक खाई करे उनजो अंदाज़ो ई कोन था करे सघूं त कंहिं हिकिड़े ग़रीब जे लाइ बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम केतिरी वॾी नेमत आहे। ऐं अवां ॾिसंदव त इहो माण्हू ऑटोमेटिकली पाण इन जो इज़हार बि कंदा ऐं इहा शइ साम्हूं नज़र बि ईंदी। यकीनन जंहिंसां तव्हां भलाई कंदो त उहो तव्हांखे सिलो त उनजो ॾींदो न। जेकॾहिं असां कंहिं तबिके जो भलो सोचियो आहे, उनजे लाइ असां भलो कयो आहे त उनजो सिलो असांखे मिलंदो। टाइम थियो हिकिड़े ॿिए ब्रेक जो। नाज़रीन असां सां गॾु अचो था नंढी साई खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। सही हाणे ॻाल्हि त मेगा प्रोजेक्ट्स जी तव्हां चओ था त सुपर हाईवे वारो आहे कमु, त उहो 5 सालनि में अञा ताईं उन ते स्टार्ट बि न आहे थियो। कागज़नि में बिल्कुलु थियो आहे, एग्रीमेंट साइन थी वियो, सभु कुझु थी वियो। मियां नवाज़ शरीफ़ खे जेको टाइम मिलियो 2-2.5 साल 3 साल, जीअं पाकिस्तान पीपल्स पार्टी खे उन दौर में मिलंदा रहिया, तीअं मियां साहिब खे मिलंदा रहिया, पर उन दौर में असां ॾिठा त इहे शयूं अॻिते वधियूं, पूरियूं थियूं ऐं पोइ हिन वक़्तु उन मां सभु फ़ाइदो हासिलु कनि पिया। त अहिड़ी रीति अहिड़ो को प्रोजेक्ट असांखे घटि में घटि नज़र नथो अचे। उन खां पोइ तव्हां बाय रोड ईंदा हूंदव, असां अचूं वञूं था, असां जॾहिं कमू शहीद ते पहुचूं था त ख़बर पए थी त को नेशनल हाईवे आहे। कमू शहीद टिपण खां पोइ असां हैदराबाद ताईं हलिया वञूं, कराची ताईं हलिया वञूं, हू को असांखे ॻोठ जो को लिंक रोड असांखे नेशनल हाईवे बि नज़र अचे थो। नेशनल हाईवे त सेम आहे, उन जा रोड कमू शहीद खां वठी इस्लामाबाद ताईं उन्हनि जे जेका असां ॾिसूं मयार हिकिड़ो आहे, ऐं कमू शहीद खां वठी कराची ताईं हलिया वञूं उहो ॿियो आहे। इहो छो? इदारो साॻियो आहे। ॾिसो इहो बिल्कुलु फ़र्क़ु उन में तव्हांखे महसूसु थींदो हूंदो, असां बि महसूसु कयूं था पिया, पर इहो टोटली रिहेबिलिटेट थिए पियो सॼे जो सॼो रस्तो, ऐं काफ़ी हद ताईं उन जो हिकिड़ो ट्रैक जेको आहे सो उहो मुंहिंजे ख़्याल में कंप्लीट थी वियो आहे। हाणे तक़रीबन 70 ताईं हिकिड़ी साइड उनजी कंप्लीट थी वई आहे, ॿी साइड ते उहो कमु जेको आहे सो उहो हली रहियो आहे। त इनशाला जॾहिं इहो कंप्लीट थी वेंदो त इन जो फ़र्क़ु तव्हांखे नज़र यकीनन ईंदो। क्वालिटी में कुझु फ़र्क़ु नज़र अचे थो, पर थी सघे थो उहो ठेकेदारनि जो ऐं कंपनीज़ जो उहो फ़र्क़ु हुजे, उनखे NHA जी अथॉरिटीज़ खे ज़ाहिर आहे सख़्ती सां चेक करणु घुरिजे। इहा ज़िमेदारी त उन इदारे जी थिए थी पई,
इहा डायरेक्टली का गवर्नमेंट जी ज़िम्मेदारी कोन्हे त न पोइ असां इनखे चऊं था त वेही उहे करे इदारा असां सां इहा ॿिखियाई कनि था या इन में असांजी पंहिंजी का कोताही आहे? न मां नथो सम्झां असांजी उन में का कोताही आहे। इहो उन इदारनि खे ॾिसणु घुरिजे, मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन खे ॾिसणु घुरिजे ऐं NHA ख़ासि तरह सां जेका अथॉरिटी आहे उनखे ॾिसणु घुरिजे त आख़िर इहो क्वालिटी जो कमु थिए थो या क्वालिटी उन में दुरुस्त कोन्हे। इहो उन्हनि खे ठेकेदारनि खां उन अंदाज़ सां कमु वठी इन जी क्वालिटी मेंटेन करणु घुरिजे। अच्छा सर, ॿी शइ जेका करप्शन आहे, सिंध में करप्शन जी दांत तमामु घणी आहे। तव्हां सम्झो था त वाक़ई करप्शन आहे या इहे दाऊं सिर्फ़ु दाऊं आहिनि, शिकायतूं आहिनि, इल्ज़ाम आहिनि? ॾिसो, जिते धुओं हूंदो आहे त उते ज़रूरु बाहि बि हूंदी न। सो इहो ईअं बिल्कुलु राइट ऑफ करे छॾणु त करप्शन न आहे, मां सम्झां थो उहो बि ग़लति हूंदो। करप्शन हर दौर में हर हुकूमत में रही आहे। पाकिस्तान जी सोसाइटी करप्शन फ्री कॾहिं बि तारीख़ में मां नथो चाहियां त रहे, कॾहिं घटि कॾहिं वधीक, पर इन इशू खे रिज़ॉल्व करण जी ज़रूरत यकीनन आहे। ऐं इहा हिकिड़ी दाह ऐं हिकिड़ी शिकायत आम जेका आहे सा ॿुधण में अचे। अच्छा सर, तव्हांजो तमामु वॾो कारनामो NFC अवार्ड, उनजो तव्हां सॼो क्राइटेरिया चेंज कयो, फार्मूला चेंज कयो, रुगो पॉपुलेशन कोन्हे हाणे उन में रेवेन्यू ऐं ॿिया इंडिकेटर्स तव्हां शामिलु कया। उन जे करे जेको हिसो वधियो सूबनि जो, ख़ासि करे सिंध सूबे जो, उहो हिसो वधण जो को इम्पैक्ट सिंध में तव्हांखे नज़र अचे थो? सिंध खे एतिरा घणा पैसा मिलिया ऐं सिंध जो माण्हू उन ओतिरे क़दुरु ख़ुशहाली माणे सघे? तव्हां वटि बेन सूबाई मामलनि वारो जेको वज़ारत आहे, असां वटि तेल केतिरो थो निकिरे, गैस केतिरी थी निकिरे, रॉयल्टी मद में केतिरा असांखे पैसा मिलनि था, उहो सिंध में जेका ख़ुशहाली अचणु खपे थी, उहा ख़ुशहाली आई आहे? तव्हांखे नज़र अचे थी? न, बदकिस्मती सां उहा नज़र कान पई अचे, जंहिं अंदाज़ सां नज़र अचणु घुरिबी हुई उहा नथी अचे। ज़ाहिर आहे NFC अवॉर्ड में काफ़ी कई गुना वधीक पैसो जेको आहे सो सिंध खे मिलियो ऐं उनजो शेयर वधियो। तेल ऐं गैस वग़ैरह सिंध में तमामु घणो थो निकिरे पियो, त जेतिरी इनकम ऐं जेतिरी शेयर NFC जो सिंध खे मिलियो आहे उन लिहाज़ सां डेवलपमेंट तरक़ी नज़र नथी अचे पई। इहा कोताही यकीनन आहे जंहिंजी निशानदेही हर को करे पियो। इहो बहितर थी सघंदी हुई ऐं बहितर करणु घुरिजे हा असांजी हुकूमत सिंध खे, पर इन में मां सम्झां थो गुंजाइश मौजूदु आहे। सिंध जे माण्हुनि खे हुनजो हिसाब न करणु खपे? यकीनन करणु खपे, यकीनन करणु खपे। सिंध जे माण्हू जे मफ़ाद में जेकॾहिं असां कमु न कंदासीं त सिंध जो माण्हू बाशऊर ऐं उहो हर ॻाल्हि खे सम्झे थो पियो। जिते जिते जंहिंजी जेका कोताही आहे ज़ाहिर आहे उन खां हिसाब त वरितो वेंदो। सही सर, हिकिड़ो ॿियो अहम इशू हो, जनरल मुशरफ जे दौर जो इशू आहे। हिकिड़ो कराची में तकबंदियूं थियूं, इहो इल्ज़ाम आहे त उन पंहिंजे जेका मंज़ूर नज़र हुई, जेका तव्हां सां बि इताद में रही मुतहिदा क़ौमी मूवमेंट, उन्हनि जे हक़ में कुझु तकबंदियूं कयूं उते ऐं उन्हनि खे हिकिड़ा तक ठाहे ॾिना। हिकिड़ो तक कराची जो चवंदा अहिड़ो आहे जंहिंमें 4 ज़िलनि जा इलाइक़ा लॻनि था। साॻी रीति सिंध जे ॿियनि इलाइक़नि में बि हिन क़िस्म जी थी ॻाल्हि जामशोरो जेको हवालो ॾेई सघिजे थो। कुझु छटे जा हवाला आहिनि, कुझु ॿियनि इलाइक़नि में या अरबाब ग़ुलाम रहीम साहिब जे हवाले सां ख़ुदि तव्हांखे बि शिकायतूं आहिनि तकबंदियुनि जे हवाले सां। त सुप्रीम कोर्ट जो कल्ह ताज़ो डिसीजन हिकिड़ो आयो त कराची में न सिर्फ़ु तकबंदियूं करायूं वञनि, हेसि सुप्रीम कोर्ट चवंदी रही पर इलेक्शन कमीशन न कयो। त इहे जेके बि ग़लति फ़ैसिला थिया, ग़लति तकबंदियूं थियूं, तव्हां सम्झो था त ईंदड़ चूंडुनि खां अॻु में उन्हनि खे दुरुस्त करणु खपे या न करणु खपे? यकीनन दुरुस्त करणु घुरिजे। तव्हां पाण इहो ज़िक्र कयो त जॾहिं इहे तकबंदियूं थियूं पे 2002 में, त उन वक़्तु बाक़ाइदा ईअं नक्शा रखी ऐं उन्हनि खां लीका कढाया विया हुआ त तव्हां ॿुधायो त तव्हांजी किथे कहिड़े नमूने कॉन्स्टिट्यूंसी हुजे। उन में जेके रूल्स आहिनि इलेक्शन कमीशन जा, डिलिमिटेशन एक्ट जा जेके प्रोविजन्स आहिनि, उन्हनि जी बाक़ाइदा लताड़ कई वई ऐं नक्शे ते लीका कढी ऐं डिलिमिटेशन करे तक ठाहिया विया अहिड़े नमूने सां जेके उन्हनि जे इतिहादनि खे फ़ाइदो ॾियनि। सॼी सिर्फ़ु कराची में न बल्कि सिंध में बि ईअं थियो आहे। मूंसां ख़ुदि सभिनी खां वधीक विक्टिम त मां पाण आहियां। त मुंहिंजे तक सां जेका हालत कई वई आहे त उनखे दुरुस्त करण जे लाइ मां ज़ाती तरह सां काफ़ी कोशिशूं वरितियूं आहिनि ऐं 2010 खां वठी मुंहिंजी पिटीशन बि पयल आहे इलेक्शन कमीशन में, जंहिं ते उमेदु आहे त हू इलेक्शन खां अॻु में कंदा। सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो बिल्कुलु इन हवाले सां बिल्कुलु बजा आहे, दुरुस्त आहे।
त जेसिताईं डीलिमिट जीअं हाणे वोटर्स लिस्ट दुरुस्त थी आहे जी। त अहिड़ी तरह सां डीलिमिटेशन भी दुरुस्त थियणु घुरिजे अकॉर्डिंग टू द प्रोविजन्स ऑफ डीलिमिटेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन एक्ट 1974 उन मुताबिक़ ठाहिणु घुरिजनि ताकी इहा शिकायत बि न रहे, हर कंहिंखे लेवल प्लेइंग ग्राउंड मिले ऐं हिकिड़ी फेयर इलेक्शन जेका आहे असां मुल्क में थिए। सही। इन में को वधीक वक़्तु कोन लॻंदो, सॼी कुझु नक्शा मौजूदु आहिनि, पॉपुलेशन मौजूदु आहे, उहे ब्लॉक्स मौजूदु आहिनि, ॿाहिरियाड़नि में तालका आहिनि, सर्कलूं आहिनि, यूनियन काउंसिलूं आहिनि, देहूं आहिनि, तपा आहिनि, इहे सभु शइ मौजूदु आहे। इहा त का एॾी वॾी एक्सरसाइज़ न आहे जंहिंसां के इलेक्शन मुलतवी थिए। इहो सॼो कमु जेकॾहिं मां सम्झां थो नेकनियती सां कयो वञे त इहो 2 हफ़्तनि खां वधीक इन में देरि कोन थी लॻे पई ऐं इहो आसानी सां इहो थी सघे थो ऐं करणु घुरिजे। जेकॾहिं फेयर इलेक्शन फ्री इलेक्शन कराइणी आहे त पोइ तकबंदी बिल्कुलु कंहिंजे चवण सां न, कंहिंजे फेवर में न, बल्कि रूल्स मुताबिक़, प्रोविजन मुताबिक़, क़ाइदे क़ानून मुताबिक़ उहे तकबंदियूं नए सिरे सां थियणु घुरिजनि। मां पाण इन जो वॾे में वॾो एडवोकेट रहियो आहियां ऐं मां चाहियां थो त इहा थिए ऐं मां पाण इन जो विक्टिम आहियां। मुंहिंजो पंहिंजो तक अहिड़े नमूने सां बिगाड़ियो वियो हो, उहो बि ईअं लीका कढी ऐं ठाहियो वियो आहे। त इहो मुंहिंजे ख़्याल में फ्री फेयर इलेक्शन जे लाइ हिकिड़ो लाज़मी फैक्टर आहे। सर, त पोइ तव्हांजी पार्टी पाकिस्तान पीपल्स पार्टी कराची में नए सिरे तकबंदियुनि जी मुखालिफ़ छो आहे? छो नथी कराए? सिंध में हुकूमत तव्हांजी आहे, सुप्रीम कोर्ट जा हुकुम आहिनि, आख़िर छो नथी तव्हांजी? ॾिसो, इहा ज़िम्मेदारी हुकूमत जी हाणे न आहे, इहा हुकूमत खां ॻाल्हि हली वई इलेक्शन कमीशन में। हूअं बि इहा ज़िम्मेदारी इलेक्शन कमीशन जी हूंदी आहे, हुकूमत जी ज़िम्मेदारी न हूंदी आहे। इहा त कंहिं डिक्टेटर जे ज़माने में इहो कयो वियो, ईअं इलेक्शन कमीशन ते प्रेशर विझी करे हू पंहिंजा प्रोपोज़ल एक्सेप्ट उन्हनि खां कराया विया। असांजी डेमोक्रेटिक गवर्नमेंट आहे, असां त उनखे ई रिक्वेस्ट करे सघूं था पिया जेका असां बार बार कई आहे ऐं अॼु ऑन रिकॉर्ड बि मां इहा ॻाल्हि कयां पियो त इनखे नज़रसानी इलेक्शन कमीशन ज़रूरु करे इन्हनि तकनि ते। सही। सर, तव्हां सॼे मुल्क जी ख़िदमत की वफ़ाक़ी वज़ीर आहियो ऐं सिंध जे हवाले सां तव्हांजूं कोशिशूं रहियूं, पर तव्हांजो पंहिंजो इलाइक़ो उन जे हवाले सां जेकॾहिं असां मुख़्तलिफ़ मीडिया ते जेके रिपोर्ट्स आयूं आहिनि उन्हनि खे ॾिसूं था त गौसपुर, करमपुर, तंगवाणी या इवन जेकबाबाद उहो बि डिस्ट्रिक्ट आहे सॼो, मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे उन लाइ पहुन हूंदी, पर उते अञा ताईं रिपोर्ट्स इहे आहिनि त बोड मुतासिर दरबदर आहिनि, जेके रोड तबाह थिया उहे अञा ताईं कोन ठही सघिया आहिनि। त इहो आख़िर इन जो ज़िम्मेदार केरु आहे? पहिरीं ॻाल्हि त मां क्लियर करे वञा त असां वटि हाणे कैंपुनि में हर हिकु फैमिली वापसि पंहिंजे पंहिंजे घरनि ॾे हली वई आहे। सही। उन्हनि खे घरनि जे लाइ इमदाद बि ॾिनी वई, उन्हनि खे घरनि ठाहिण लाइ बि जेका बि मदद करे सघियासीं उहा असां मदद कई आहे ऐं NGOs बि पंहिंजो रोल इन में काफ़ी प्ले कयो ऐं माण्हुनि खे ॾिनी आहे इमदाद। त इहो चवणु दुरुस्त कोन हूंदो त माण्हू अञा रोडनि ते आहिनि या माण्हू अञा दरबदर आहिनि। हर हिकु माण्हू पंहिंजे पंहिंजे घर वापसि हलियो वियो आहे। हा, इंफ्रास्ट्रक्चर जेको तबाह थियो उहो टोटली रिस्टोर न थी सघियो आहे। उनजो सबबु इहो बि आहे त असां वटि इहे ॿोॾूं हिन साल वरी आयूं। लास्ट ईयर ही जेका आई आप कल्याणी जेको मानसून आयो हो, उन मानसून में इन्हनि बारिशुनि जे करे दरिया त कोन टुटो पर बारिशूं एतिरियूं आयूं ऐं बलूचिस्तान जे पहाड़नि खां एतिरो पाणी हेठि लथो त असांजा इहे 2 ज़िला जेके आहे से तमामु बुरी तरह सां इहे मुतासिर थिया ऐं जेकी कुझु पुराणी बहाली न थी त जी हा, जेकी कुझु असां अॻे अञा कयो होसीं माण्हुनि जी बहितरी ऐं बहाली जे लाइ, उन में वरी हिकदमि बदतरी अची वई ऐं उन्हनि जा वरी सॼा जेके आहिनि से मसला मसाइल वधी विया ऐं फसल तबाह थी विया, उहे लुड़ी विया, घर लुड़ी विया ऐं रोड रस्ता जेके थोरा घणा जेकॾहिं कोई ठहिया बि हुआ त वरी उहे तबाह थी विया। त वसाइल जी कमी जे करे महदूद वसाइल आहिनि। त इहो मां बिल्कुलु एतिराफ़ु कंदुसि त 100% रेस्टोरेशन न थी सघी आहे, पर असां पंहिंजे तरफ़ां कोशिशि कईसीं। पहिरियों कमु इहो रिहेबिलिटेशन जो, उन्हनि माण्हुनि खे वापसि पंहिंजनि घरनि ताईं पहुचाइण जो, उन में असां कामयाबु थी चुका आहियूं, उन्हनि खे वापसि असां करे चुकिया आहियूं। बाक़ी इहे रोड रस्तनि इंफ्रास्ट्रक्चर जी रिहेबिलिटेशन जेका आहे सो आहिस्ता आहिस्ता जीअं जीअं फंड्स मुहैया थींदा उहे बि इंशाल्लाह बहितरी उन में। सर, आख़िरी सवाल आहे, प्रोग्राम टाइम ख़तम पियो थिए। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद जो केस 2007 जो आहे ऐं उन केस जो अञा ताईं फ़ैसिलो न आहे थी सघियो। तव्हां वरी
चूंडुनि में पिया वञो, सिंध जो अवाम ख़ासि करे पुछंदो ज़रूरु पाकिस्तान पीपल्स पार्टी खां त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे कातिलनि जो छा थियो। तव्हां सम्झो था त हिन वक़्त ताईं हुकूमत इन हवाले सां जेके कोशिशूं कयूं, जहिड़े क़िस्म जी केस जी पोइवारी थी, उन हवाले सां तव्हां अवाम खे जवाबु ॾियण जहिड़ा हूंदव इलेक्शन में? ॾिसो, इन खे कॾहिं बि पीपल्स पार्टी या उन जी क़यादत विसारियो कोन्हे। इहो पाकिस्तान पीपल्स पार्टी सां वॾे में वॾो सान्यो हो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी फाई खां पोइ। उन जी शहादत खां पोइ वॾे में वॾी शहादत मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी हुई ऐं उन खां वधि में वधि इफेक्ट उन जी पंहिंजी फैमिली थी। त यकीनन न पार्टी इन साने खे विसारियो, न उन जी फैमिली उन जे साने खे विसारियो, न क़यादत उन जे साने खे विसारियो ऐं इहो सिलसिलो हलंदो रहियो। ऐं काफ़ी कुझु माण्हू गिरफ़्तार बि थिया आहिनि इन में, कुझु इन में प्रोग्रेस बि आहे, जेके कोर्टनि जी कार्रवाई आहे उहा बि असांजे साम्हूं आहे ऐं इंशाअल्लाह इहो अनक़रीब इन जा जेके बि हक़ाइक़ आहिनि उहे मंज़र आम ते अची वेंदा ऐं इहो बाक़ाइदा पब्लिक खे आगाह कयो वेंदो त इन सिलसिले में केतिरी पेशरफ़्त थी आहे ऐं असां किथे पहुता आहियूं। ऐं इहे जेके इन में मुलविस आहिनि इंशाअल्लाह उहे नाला बि वाइखा थी वेंदा ऐं उहे सभु अवाम जे साम्हूं असां पेश करे छॾींदासीं। इन ते जेतिरी तशवीश अवाम खे आहे उन खां वधीक तशवीश पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं उन जी क़यादत खे आहे ऐं उन मोहतरमा जी पंहिंजी फैमिली खे आहे। त इहो चई छॾण त असां उनखे लाइटली वरितो आहे या असां उन ते कमु न कयो आहे, मां सम्झां थो इहा पार्टी सां बि ज़्यादती हूंदी, क़यादत सां बि ज़्यादती हूंदी। असां सभ खां वधीक अवलियत इन इशू खे ॾिनी आहे ऐं इंशाअल्लाह इहे सभु हक़ाइक़ अनक़रीब अवाम जे साम्हूं अची वेंदा। चलो सर, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। वॾी महिरबानी तव्हांजी। नाज़रीन, मीर अज़ार ख़ान बजाणी साहब जिन जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियो। अञा इशू तमामु घणा हुआ, ख़ासि करे मीर साहब उहा बलोचिस्तान में जेका कमेटी हुई हुकूमत पारां, जेको हज़ारा कबीले सां गॾु 2 भेरा एॾा वॾा सान्या थिया, उन में बि मीर साहब शामिल हुआ। असां चाहियो पिए त उन ते बि ॻाल्हि ॿोल कयूं। सिंध में दरगाहुनि ते जेके हमला थियनि पिया, ख़ासि करे उत्तर सिंध में जेको इहो नओं सिलसिलो शुरू थियो आहे, उहो बि असांजे हिन में शामिल हो अॼोके हिन प्रोग्राम में। पर वक़्त जी कमी जे करे असां उन्हनि मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हि ॿोल न करे सघियासीं मीर साहब सां। कोशिशि कंदासूं त वरी मीर साहब सां ॿिया जेके इशूज़ आहिनि उन ते बि असांजी ॻाल्हि ॿोल थी सघे ॿिए कंहिं वक़्तु। फ़िलहालु हिन प्रोग्राम मां ॾींदो इजाज़त। ईंदड़ प्रोग्राम ताईं अता राजड़ खे ऐं चाहींदुसि त जेका पाकिस्तान पीपल्स पार्टी 5 सालनि दौरान सिंध में मुल्क में जेका बि कारकर्दगी ॾेखारी आहे, मीर साहब कुझु ॻाल्हियूं जेके आहिनि, जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी सुठा कम कया, उन्हनि जो इक़रार बि कयो ऐं जिन जेके शयूं रहिजी वियूं उहो बि मीर साहब जिन वॾी दिलि सां उनजो इक़रार कयो त उहो वाक़ई पीपल्स पार्टी या सिंध गवर्नमेंट उन में कुझु न कुझु सिंध जे अवाम जो जेकॾहिं ख़्यालु करणु घुरिजे आहे वधीक त उहो न करे सघी, जंहिंमें ख़ासि करे वसीलनि जी विर्छ हुई। NFC अवार्ड खां पोइ जेके सिंध खे वसीला मिलिया या ॿियूं कुझु शयूं हुयूं, त इहा बि वॾी दिलि चइबी मीर अज़ार ख़ान बजाणी साहब जी त जेकॾहिं के ख़ामियूं हुयूं त उन्हनि जो बि उन्हनि ज़रूरु तस्लीम कयो उन्हनि खे। ईंदड़ प्रोग्राम ते इहा तारा ॾींदो इजाज़त। अला भाई।